बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उहा हिक उम्मत हुई जेका गुज़री वई। जेको हुन अमल कयो सो उन सां लागू रहंदो। तव्हां लाइ उहो हूंदो जेको तव्हां अमल कयो। अव्हां खां उन्हनि जे अमलनि मुतअलिक़ पुछा न कई वेंदी। ऐं सबुर ऐं निमाज़ खां मदद घुरो ऐं उहा बेशक ॻरी आहे, मगर आजिज़ी कंदड़नि ते ॻरी न आहे। जिन खे हिन ॻाल्हि जो बि ख़्यालु रहे थो त खेनि पंहिंजे पालणहार सां मिलणो आहे ऐं हिन ॻाल्हि जो बि त खेनि उन ॾांहुं वापसि थियणो आहे। ए इंसानो, इबादत करियो पंहिंजे पालणहार जी जंहिं अव्हां खे पैदा कयो, अव्हां खां अॻुवारनि खे बि। अजब न आहे जो अमीं परहेज़गार बणिजी वञो। पोइ मूंखे यादि कंदा रहो, मां बि अव्हां खे यादि कंदुसि। मुंहिंजो शुक्र अदा करियो ऐं मुंहिंजो इनकार न करियो। ए ईमान वारो, सबुर ऐं निमाज़ सां मदद घुरो, बेशक अल्लाह सब्र करण वारनि सां गॾु आहे। ऐं आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही ख़ासि अल्लाह जी आहे। जंहिंखे वणेसि तंहिंखे बख़्शे ऐं जंहिंखे वणेसि तंहिंखे अज़ाब करे। ऐं अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। बेशक अल्लाह आसमाननि ऐं ज़मीन जो कुझु ॼाणंदो आहे ऐं जेकी कंदा आहियो सो अल्लाह ॾिसंदड़ आहे। ऐं जेको अल्लाह ऐं संदसि पैगम्बर जो चयो मञींदो ऐं अल्लाह खां डिॼंदो ऐं उन जे नाफ़रमानीअ खां बचंदो, पोइ उहे मुराद माणींदड़ आहिनि। ऐं जेकॾहिं तोखे धोखे ॾियण जो इरादो कनि था त यकीनन तोला अल्लाह काफ़ी आहे ऐं उहो ई आहे जंहिं तोखे पंहिंजी मदद ऐं मोमिननि सां सघ ॾिनी ऐं उन्हनि मोमिननि जे दिलनि खे जोड़ियाई। जेकी ज़मीन में आहे सो मिड़े ई जेकॾहिं तूं ख़र्ची हां त संदनि दिलनि खे जोड़े न सघी हां, पर अल्लाह संदनि विच में मेलाप ॾिनो, छो त उहो ग़ालिब हिकमत वारो आहे। ही किताब जंहिं में को शक कोन्हे, उन्हनि ख़ुदा तरसनि खे सिधो रस्तो ॾेखारींदड़ आहे जेके अणॾिठे ते ईमान आणींदा आहिनि ऐं निमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं खेनि जकी रिज़ुक ॾिनोसीं तंहिं मां ख़र्चींदा आहिनि। संदनि दिलनि में मुनाफ़िकीअ जी बीमारी आहे, पोइ अल्लाह संदनि बीमारी वधाई ऐं उन्हीअ करे जो हू कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। ऐं जॾहिं खेनि चइबो आहे त मुल्क में फ़साद न विझो, चवंदा आहिनि त असीं सुधारींदड़ ई आहियूं। ख़बरदार, उहे पाण फ़सादी आहिनि पर न सम्झंदा आहिनि।